सेवण मां खे ख़बर ॾींदा हलूं महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण तालके जे ॻोठ वाहड़ में सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद अब्दुल्ला शाह जी अॼु 17वीं वरसी मल्हाई वई। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सुबुह 11 वॻे संदसि रिहाइशगाह वाहड़ पहुतो। जितां वाहड़ जे कब्रिस्तान ते पहुची वालिद साहब अॻूणे सिंध जो वॾो वज़ीर सैयद अब्दुल्ला शाह लखियारी जी मज़ार ते पहुची गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। वॾे वज़ीर सिंध पंहिंजे वालिद जे वरसीअ जी तक़रीबात में शिरकत कई। उन वरसीअ में अॻूणो MNA सरदार सिकंदर अली, रापोटो सैयद आसिफ हैदर शाह, सेक्रेटरी सैयद एजाज अली शाह, सैयद हाजन शाह, PP ज़िला जाम शोरो जो सदर सैयद आसिफ अली शाह, सैयद महमद शाह, तारिक हुसैन बाजारी, महमद सलीम बाजारी, महमद सालेह उर्फ शमन रापोटो ऐं ॿियनि केतिरनि माण्हुनि शिरकत कई। हिन वरसीअ में इलाइक़े जे रहवासियुनि ऐं महिमाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते वॾे वज़ीर सिंध मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु 14 अप्रैल मुंहिंजे वालिद मरहूम सैयद अब्दुल्ला शाह जी 17वीं वरसी आहे। बाबा जी मज़ार ते हाज़िरी भरे हाणे गड़ी खुदा बख्श भुट्टो वञी रहियो आहियां, जिते शहीद भुट्टो जी वरसीअ जे सिलसिले में अॼु गड़ी खुदा बख्श भुट्टो में जलसो थी रहियो आहे।